थोल ऐं शुगर में ख़तरनाक हद ताईं वाध खे नज़र में रखंदे ॿी बैन अल-अक़वामी ओबेसिटी थोल कॉन्फ्रेंस लतीफ़ हॉल पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिज़ नवाबशाह में मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिज़ जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर गुलशन मेमूण समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां नामवर तिबी माहिरनि, प्रोफेसरनि ऐं यूनिवर्सिटी जे सीनियर डॉक्टरनि शिरकत कई। इन मौक़े ते तक़रीब जी मेज़बान एशियन मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंसिज़ हैदराबाद जे डायरेक्टर क्लिनिकल ऐं मशहूर मादे ऐं जिगर जी बीमारियुनि जे माहिर प्रोफेसर डॉक्टर सादिक मेमूण पंहिंजे इफ़्तिताही ख़िताब में चयो त दुनिया जियां पाकिस्तान में बि थोल ऐं शुगर जी बीमारी तेज़ी सां हिकु संगीन अवामी सिहत जो मसइलो बणिजंदा पिया वञनि। इन्ही वधंदड़ ख़दशनि खे नज़र में रखंदे ॿी बैन अल-अक़वामी ओबेसिटी थोल कॉन्फ्रेंस जो इत्माम कयो वियो त जीअं हिन चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ साइंसी ऐं अमली हिकमत अमली तयार करे सघिजे। हिन ॿुधायो त आलमी अंगनि अखरनि मूजिब हिन वक़्तु दुनिया में लॻभॻि 87 करोड़ 80 लख माण्हू थोल जो शिकार आहिनि। कॉन्फ्रेंस खे डॉक्टर वसीम राजा मेमूण, डॉक्टर बशीर खोड़ो, प्रोफेसर वसीम जाफरी ऐं बरतानिया मां वीडियो लिंक ज़रिए डॉक्टर सैयद काशिफ हुसैन काज़मी खां अलावा प्रोफेसर फारूक खान, प्रोफेसर गुलाम मुर्तज़ा पटेल अस्पताल कराची, डॉक्टर नदीम बाचकानी गिब्स, प्रोफेसर आमिर इकबाल, डॉक्टर अल्ताफ हुसैन जतोई, डॉक्टर एम सलीम मेमूण ऐं डॉक्टर शाकिर हुसैन कीरियो पिणु ख़िताब कयो। मुक़ररनि तिबी माहिरनि, उस्तादनि, शागिर्दनि, पॉलिसी ठाहींदड़नि ऐं मीडिया जे नुमाइंदनि खे हिन अहम क़ौमी ऐं आलमी सिहत मुहिम में भरपूर किरदारु अदा करण जी दावत ॾिनी वई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजे नवाबशाह जे मेडिकल कॉलेज यानी पीपल्स यूनिवर्सिटी में हिकिड़ो सेकेंड इंटरनेशनल ओबेसिटी कॉन्फ्रेंस हुई, जिन जो मक़सदु इहो हो कि नवाबशाह ऐं अतराफ़ जे डॉक्टरनि, मेडिकल स्टूडेंट ऐं जेका बि हेल्थ शोबे से वाबस्ता माण्हू आहिनि उनमें अवेयरनेस पैदा कई वञे। मां तव्हांखे ॿुधाइण थो जेका पाकिस्तान में जेका बालगान जी आबादी आहे उहो तक़रीबन 15 करोड़ 44 लख आहे ऐं उन 15 करोड़ में से 4 करोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जो थोल यानी ओबेसिटी जा शिकार आहिनि ऐं तक़रीबन 3.5 करोड़ अफ़राद अहिड़ा आहिनि जिन जो वज़न वधीक आहे, जेके मुस्तक़बिल क़रीब में ओबेसिटी जो शिकार थींदा। त हीअं चई सघूं था कि पाकिस्तान में जेका बालगान आहिनि, जेका बि वॾा माण्हू आहिनि 30 साल खां मथे या 25 साल खां मथे, उनमें हर ॿियो माण्हू या त मोटापे जो शिकार आहे या ओवरवेट जो शिकार आहे। ऐं हिन जो सभ खां वॾो मसइलो छा आहे कि ओवरवेट ही बीमारियुनि जी मां आहे या ओबेसिटी जो आहे उहो बीमारियुनि जी मां आहे। इनमें डायबिटीज़ बि थींदी आहे, इनमें जिगर में चर्बी बि थींदी आहे, इनमें दिलि जा मर्ज़ बि थींदा आहिनि, इनमें गुर्दा बि ख़राब थींदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां कि पाकिस्तान में शुगर जेको आहे हुनजो मर्ज़ जी शरह इन तरह आहे कि हर 10 में से हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो शुगर जो मरीज़ आहे, जॾहिं कि चाइना में, अमेरिका में ऐं इंडिया में हर 10 में से हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो शुगर जो शिकार आहे। त पाकिस्तान में शुगर जो आहे 2 गुना वधीक आहे हिन सभ सां। ऐं इन जे टोटल जेको पाकिस्तान में शुगर जा मरीज़ आहिनि उनजी तादाद 3 करोड़ 45 लख आहे ऐं तक़रीबन 1 करोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे ख़बर ई कोन्हे कि उनखे शुगर आहे ऐं तक़रीबन जो 1 करोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जो मुस्तक़बिल क़रीब में जिन खे शुगर थी वेंदी आहे। त हीअं सम्झो कि 5.5 करोड़ माण्हुनि खे या तो शुगर आहे या शुगर जे क़रीब आहिनि। ऐं मसइलो सॼो इहो आहे कि जेके माण्हू खे बि शुगर हूंदी आहे, अगरि हू मर्द आहे ऐं उनखे वज़न वधीक आहे त उनखे जिगर में बि चर्बी हूंदी आहे। तो हर थुल्हे माण्हू खे ऐं डायबिटीज़ माण्हू खे अगरि हू मर्द आहे त उनखे शुगर थियण जो बि चांस वधीक आहे। तो हिन लाइ असां सभिनी खे खपे कि असांखे इलाही हलणु खपे ऐं जेको आहे उहो घटि में घटि खाइणु खपे। तो कम खाएं और खूब चलें, ये स्लोगन होगा तो इंशाअल्लाह हम वज़न से ही बचेंगे, शुगर से ही बचेंगे, दिल की बीमारियों से ही बचेंगे और गुर्दे की बीमारियों से ही बचेंगे। डॉक्टर साहब, बीमारी वधण जा कारण कहिड़ा आहिनि? जेतिरी बि बीमारियूं आहिनि इनखे नॉन मेटाबॉलिक नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ चइबो आहे, जो कि इन्फेक्शन न हूंदी आहे। हुनजी सभ खां वॾी वजह इहा आहे कि वज़न जो वधणु आहे ऐं वज़न जो वधण जो सभ खां वॾी मसइलो जो इहा आहे कि माण्हू हलनि फिरनि घटि करे छॾियो आहे। मोटर साइकिल, मोटर व्हीकल, बस, रिक्शा ऐं हुन ते ई माण्हू सफ़र कंदा आहिनि। हिन जे करे खाईंदा आहिनि इलाही ही बर्गर ऐं इस तरह जेको फास्ट फूड आहिनि, हुन जे करे छा थी वियो आहे कि माण्हू जो वज़न वधंदो रहियो आहे। जेकॾहिं वज़न वधंदो आहे त पोइ बीमारी मूजिबि थींदो आहे। तो जीअं डायबिटीज़ थींदी आहे, फैटी लिवर ऐं दिलि जी बीमारियूं ऐं गुर्दनि जी बीमारियूं बि थींदियूं आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो त हीअं जेको आहे पाकिस्तानी अवाम खे कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि? पाकिस्तानी अवाम जो मैसेज मुंहिंजो इहो आहे कि सॼे पाकिस्तान में जीअं ॿिए बीमारी जे हवाले सां मलेरिया, डेंगी, हेपेटाइटिस वग़ैरह जी कैंपेन हले पई, ही ओबेसिटी या थोल जे हवाले से बि कमु करणु खपे ऐं ॿारनि खे बि ॿुधाइणो खपे कि वज़न जेको वधीक न हो खपे। हर मर्द जो वज़न जो है 70 किलो या उन सां घटि हुजे। हर ऐं लेडीज़ जो वज़न जो आहे, औरत जो वज़न जो आहे
50 ऐं 55 दरमियान हुअणु खपे। जेकॾहिं तव्हां 50 ऐं 55 दरमियान वज़न रखंदा त तव्हांजी उमिरि बि वॾी थींदी, तव्हांखे बीमारियूं बि घटि लॻंदियूं। ऐं जब मर्द माण्हू पंहिंजो वज़न 70 खां घटि रखंदो त बीमार भी घटि थींदो, अस्पताल भी घटि वेंदो, ब्लड प्रेशर शुगर सभिनि खां बचंदो। बात करते हैं फिर बीएमआई की। सो ऑलमोस्ट जो हमारे पास मेल थे उसमें 50% वर ओबीज, दे हैव बीएमआई मोर देन 27.4 एंड द फीमेल वर 62% वर ओबीज। तो ये डेटा है हमारा रिगार्डिंग दी 633% का हॉस्पिटल का डेटा है। मोर देन 30 इयर्स में वी हैव 120 पेशेंट। द वेस्ट सर्कमफेरेंस जो मीन है वो 34 है। तो इसका मतलब है जो ओवरऑल ओवरवेट, तो लोग ओवरवेट नहीं है। बात करते हैं मेटाबॉलिक रिस्क फैक्टर, नियरली अबाउट 50% ऑफ द पेशेंट हैविंग 2 और मोर देन 2 मेटाबॉलिक रिस्क फैक्टर्स। FIB-4 जो है एवरेज हमारे यहाँ, क्योंकि यंग लोग हैं ज़्यादा हॉस्पिटल में, तो 0.93 है, बट 15% ऑफ द पेशेंट हैविंग सिग्निफिकेंट फैटी लिवर डिजीज। और बात करते हैं टीजी जो है वो 150 से ज़्यादा 46 का है। अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में HDL वो 50 से लोग अच्छे खासे मरीजों का है। और ये दर्द बात यह है कि सिर्फ हमारे 3 एम्प्लॉय ऐसे हैं जो एक हफ्ते में 150 मिनट से ज़्यादा एक्सरसाइज करते हैं। ये हमारी जो सबसे अच्छी स्टडीज है, सीमाग्लूटाइड 12 हफ्ते का ट्रायल है। ये ट्रायल है लो डोज सीमाग्लूटाइड, यानी इसमें हम किसी मरीज में 1 मिलीग्राम से ज़्यादा नहीं बढ़े। तो हमारे पास ये 19 मरीज हैं जिन्होंने कंप्लीट किया है 3 महीने का डेटा। 2 मरीजों ने कंप्लीट किया है 24 हफ्ते की सीमाग्लूटाइड और एक पेशेंट ने 1 साल की सीमाग्लूटाइड। वी स्टार्टेड फ्रॉम 0.25 एज इज रिकमेंडेड।